दिल में अज रात तुझी याद वरी आ शायद उदाही रात में काचड़ गबरी आ शायद। दोस्तों मंजूर सखियाणी हिन दौर जे मक़बूल तरीन गायन में ॻणियो वञे थो। दोस्तों ही टीवी ऐं कैसेट जी दुनिया में पाण खे मनाए चुको आहे। हू सिंधी ऐं सराइकी खां सवाइ बलोची, बिरावी ऐं पंजाबी ॿोलियुनि में बि ॻाईंदो आहे। दोस्तों हिन सिंधी फिल्म बरसात जा कलाम बि ॻाया आहिनि। दोस्तों मंजूर सखियाणी खे तमामु घणो आवाम पसंदि कंदी हुई, चाहींदी हुई, उनखे दिलचस्पी सां ॿुधंदी हुई। हुनजा कलाम तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल विया। हुनजो कलाम सभ खां मशहूरु कलाम आहे, मूं ॾे नेण न खण, दुनिया ॾाढी साड़ोली। उणिवीह सौ 59 बावरदीन सखीराणी के घर में जाओ, दादू शहर में जाओ। संदसि पीउ सिंध हुकूमत में रेवेन्यू खाते में मुलाज़मत कंदो हो। हू एक मज़हबी किस्म जो माण्हू हो। हुनखे राग रंग सां को बि दिलचस्पी न हुई। जीअं त दोस्तों उस्ताद मंजूर सखीराणी खे नंढपण खां ई ॻाइण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो ऐं हू नंढपण खां ई रेडियो तमामु घणो ॿुधंदो हो ऐं राति जो पेट ते रेडियो रखी सुम्हंदो हो। पाण ॻाइणो थी वियो ऐं हुनजो चवणु हो त रेडियो मुंहिंजो पहिरियों उस्ताद आहे। दर्द जी रात हुई सहर न हुयो, घड़ी हिक उम्र हुई पहर न हुयो, घड़ी हिक उम्र हुई पहर न हुयो। ऐं दोस्तों पंहिंजे ॻाइण जी बाक़ाइदा तरबियत उस्ताद कुदरतुल्लाह खां हासिल कई। मंजूर सखीराणी प्राइमरी ऐं मैट्रिक जी तालीम दादू मां ई पिराई। फर्स्ट ईयर में कराची कॉलेज में दाख़िला वरितई, पर राग जी जे शौक़ में इंटर पढ़ी न सघियो। मंजूर सखीराणी स्टेज ते ॻाईंदो रहंदो हो, पर रेडियो कराची में 1975 खां ॻाइण जी शुरूआत कयाई। रेडियो ते खेसि ॻोठाणे प्रोड्यूसर निसार मेमन मुतारफ़ करायो ऐं गुलाम हुसैन कोरे जे मुतारिफ़ करायो। संदसि आवाज़ में कोरे जे साहब पहिरियों उस्ताद बुखारी जो नगमो ॻाराई, जेको तमामु घणो मक़बूलियत मां वियो ऐं तमामु घणो मक़बूलियत माणी। मूं ॾे नेण न खण, दुनिया ॾाढी साड़ोली। रिकॉर्ड कयो ऐं चयो वञे थो त दोस्तों चयो वञे थो त उस्ताद बुखारी जो बि रेडियो ते इहो पहिरियों नगमो आहे जेको नशर थियो ऐं तमामु घणो मशहूरु थियो ऐं तमामु घणो मक़बूल वियो। दोस्तों इहो नगमो मंजूर जी सुञाणप थी चुको आहे। रेडियो खां पोइ टीवी ते उस्ताद मंजूर सखीराणी खे प्रोड्यूसर एजाज़ अलीम अकेलीअ रिकॉर्ड कयो। मिली वन यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ, हयातीअ ते नाहे बावल विछोड़ो थी तवींदो आ। दोस्तों उस्ताद मंजूर जो हिकिड़ो पुट जिब्रान बि ॻाइण सां दिलचस्पी रखे थो। उस्ताद मंजूर सखीराणी घणे भाङे उस्ताद बुखारी ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम ऐं अली गुल सांगी जी शाइरी ॻाई आहे। उस्ताद बुखारी मंजूर सखीराणी जी सुञाणप आहे। दर्द जी रात हुई सहर न हुयो, घड़ी हिक उम्र हुई पहर न हुयो, घड़ी हिक उम्र हुई। इन कैस्टन में गैर मयारी शाइरी पिणु ॻाई आहे। दोस्तों उस्ताद मंजूर सखीराणी खे धारियल केतिरा ई ॾींहं ताईं अगवा कयो हो, जेका पूरी सिंध एतिरा इतजाज बणी वई हुई। हिन जे मोट में केतिरा ई फनकार हुआ, शमन अली मीराली, मास्टर मंजूर, बरकत अली, बशीर सम्मो। इन खां अलावा केतिरा ई फनकार हिन जे मोट में आया, पर हिन तमामु घणो इंडिया जी धुन ते बॻायो। हिन खे तमामु घणो दिलचस्पी सां ॿुधियो वेंदो हो। हिन जा कलाम अॼु ताईं मक़बूल ऐं मशहूरु आहिनि। मूंखे पहिरियां न हो को पतो, प्यार पापी बि थींदो आहे को। दोस्तों हिन जा कलाम त एॾा मशहूरु आहिनि, एॾा मशहूरु आहिनि जो अॼु ताईं पूरी सिंध में ॿुधिया वञनि था। हिन जा कलाम जर जंग में तमामु घणो ॿुधियो ऐं पसंदि कया वञनि था। दोस्तों हिन खे तमामु घणो दादू ज़िले ऐं दादू साइड ते तमामु घणो ॿुधो वञे थो। हिन जा कलाम बि तमामु घणा मशहूरु आहिनि। इन जे कलामनि खे तमामु घणो मोट ऐं ॾिनी वञे थी
ऐं हिन जा एल्बम बि तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल आहिनि। दोस्तों मां उम्मीद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह अॻी वीडियो में गॾु।